नास्टीन ख़बर शामिल कंदासीं। मोरो खां मुश्ताक अली कोरई जी रिपोर्ट। मोरो लॻ वेसर मोरी लॻ ॻोठ अमीन जोयो मां मोहम्मद अशरफ आराईअ जूं 2 मींहूं राति चोर काहे विया। सुबुह मालकन वेसर चौंकी पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं ते वेसर पुलिस चौंकी इंचार्ज जमादार अब्दुल हफीज़ कोराई, SHO दरिया ख़ान मरी, माशूक अली कीरियो, ASI मुग़ल सियाल, कांस्टेबल अली असगर मंगसी, शाहनवाज़ सोलंकी, अल्लाह बचायो साबकी ऐं ॿियनि मालिक साण करे पेरो खयो, जेको धीरण वेझो ॻोठ वॾा पागिया में लुंडनि जे ॻोठ भरिसां कमद जे फसल मां 2 मेंहूं हथ करे वरितियूं। उन मौक़े ते वेसर चौंकी इंचार्ज जमादार अब्दुल हफीज़ कोराई साफ़िन खे ॿुधायो त सुबुह जो मालकनि असांखे इतला कयो। अहिड़ो इतला मिलण ते मां पंहिंजे पुलिस साण करे पेरो खयो, जेको धीरण वेझो ॻोठ वॾपागिया भरिसां लुंडनि जे ॻोठ भरिसां कमद जे फसल मां 2 मेंहूं हथ कयूं आहिनि ऐं चोतरफ़ कमद जे फसल खे पुलिस जो घेरो आहे। चोर पिणु कमद जे फसल में आहिनि। असां इंशाअल्लाह चोरनि खे गिरफ़्तार कंदासीं। अहिड़ी पुलिस जे अमल ते मालकनि ऐं पाड़े वारनि पिणु पुलिस जी महिनत खे साराहियो।